जेको तअसुब आहे उहो असबियत मां निकितल आहे, जंहिंजो मतिलबु आहे त नफ़रत माना साड़, असबियत जी माना आहे साड़, हसद, पाण खे जेको आहे सो बहितर सम्झणु, ॿिए खे घटि सम्झणु, ॿिए खे तस्लीम न करणु, सम्झो न, ऐं पाण खे मञणु या पंहिंजी ॻाल्हि खे मञणु या पंहिंजी शइ खे तस्लीम करणु, त इहो आहे। माना जेकॾहिं माण्हू ॿिए खे तस्लीम न कंदो या ॿिए जी कंहिं शइ खे तस्लीम न कंदो त इहो माना तअसुब आहे, हुन अॻिते वधणु चाहींदो, हुनजो वधणु पसंदि न कंदो, साड़ कंदो, इहो माना नुक़सानकार आहे, पंहिंजे लाइ बि नुक़सानकार आहे। छो त साड़ ऐं हसद जेको आहे उहो जिगर ते हमिलो कंदो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो जिन माण्हुनि में तीसो हूंदो, साड़ हूंदो, हसद हूंदो, उहे माण्हू जेका सो सन्हड़ा सीकड़ा थींदा आहिनि ऐं माना उन्हनि जो खून न ठहंदो आहे, उन्हनि जो रतु न ठहंदो आहे। इन जे लाइ जो त उहो जिगर जेको आहे उन्हनि जो सही माना में कमु न कंदो आहे। तंहिंजे करे जेको आहे सो इंसानु इन ई साड़ खां, हसद खां, कावड़ खां पासो करे ऐं हर हिक खे, हर हिक जे वजूद खे तस्लीम करे, हर हिक जी पसंदि खे, नापसंदि खे तस्लीम करे इंसानु ईअं आहे। बाबा साईं, मुंहिंजे ज़हन में इहो क्वेश्चन आयो आहे, असांजे सिंध में सिंधी मुहाजर जो जेको तअसुब आहे इन लाइ तव्हां छा था चओ, इहो हुजणु घुरिजे या न हुजणु घुरिजे? सिंधी मुहाजर जो तअसुब आहे बि, न आहे बि, हुयो बि, न बि आहे, अदम एतमाद आहे, बेवकूफ़ी आहे, ग़लतफ़हमी आहे, भउ आहे, अलाए छा आहे, न बि आहे। असुल में छा आहे त जेको माना थींदो आहे न, तज़ाद थींदो आहे न, टकर थींदो आहे न, माना पंहिंजे मफ़ादनि जो टकर थींदो आहे, दिलचस्पियुनि जो टकर थींदो आहे, त पोइ उन ई सां माना हिकिड़ी जेको पोइ कॉम्पिटिशन पैदा थींदी आहे। माण्हू ॾिसंदो आहे त मां मुंहिंजी उहा अहमियत लूज़ थी थिए या मुंहिंजी शयुनि जी अहमियत लूज़ थी थिए, माना विञायां थो मां, पोइ उन में जेका माना कावड़ ईंदी आहे, पोइ वरी उहो तअसुब उनखे चयो थो वञे, या जेको पोइ उपाउ थो वठे, उपाउ थो वठे पाण खे महफ़ूज़ करण जे लाइ या पाण खे कामयाबु करण जे लाइ। त उन हाणे आहे इहो त हिकिड़ो तव्हांखे मां ॿियो मिसाल ॾियां त ससु नुंहं जो तव्हां ॾिठो आहे त उहा ई माउ जेका तमामु लाॾ कोॾ सां पुट खे परणाए करे ईंदी आहे ऐं बाद में जेको आहे सो वरी ससु नुंहं जो झड़ो शुरू थी वेंदो आहे। छो थींदो आहे? इन जे लाइ त उहो जेको पुटु हूंदो आहे न, उहो पहिरियां त माउ खे तमामु घणो चाहींदो आहे, मुंहिंजी माउ उनजी ख़िदमत कंदो आहे, तमामु घणो हुनखे ज़ोर बि ॾींदो आहे, उनजे लाइ जेको आहे सो फल फ्रूट बि वठी ईंदो आहे, ॿी बि हर शइ। शादी खां पोइ इहा शइ घटिजी वेंदी आहे, विरहाइजी वेंदी आहे। वरी उहो ज़ाल सां घणो वक़्तु गुज़ारींदो आहे, ज़ाल खे कुझु कंदो आहे, ज़ाल जी मर्ज़ी ते हलंदो आहे, पोइ माउ चवंदी आहे त पहिरियां त ईअं न हुयो। घणी त मायूं चवंदियूं आहिनि त तावीज़नि जो असरु थी वियो आहे, हिन तावीज़ कया अथऊंसि वहम, पोइ उहा वरी मौलवियुनि ॾे, पीरनि ॾे, हेॾे होॾे तावीज़ वारनि ॾे वरी वेंदी, वाह मुंहिंजो पुटु मूंखां खसिजी वियो आहे, मां वरी नुंहुं ॻाइणु सफ़ा त जेको आहे सो माना मुंहिंजो पुटु पंहिंजे जेको आहे सो हथ में करे छॾियो आहे, मुठ में बंदि कयो अथई। त अहिड़े नमूने सां जेके कल्चर आहिनि न, हर हिक जो कल्चर हूंदो आहे न, असांजो सिंधी कल्चर, वरी ही जेके असांजा भाउर इहे आया हिंदुस्तान खां विरहाङे खां पोइ, त उहो वरी पंहिंजो कल्चर खणी आया,
हालांकि इहो कल्चर एॾो वॾो को माना मुख़्तलिफ़ हो कोन, कल्चर में जेके 8 ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं जंहिंमें मज़हब साॻियो, वरी मज़हब जो जेकॾहिं मिसाल को फ़िरक़ो त तक़रीबन जे सुन्नी त हेॾे बि सुन्नी आहिनि, होॾे बि सुन्नी आहिनि, शिया हेॾे बि आहिनि, होॾे बि आहिनि, या अञा के ॿिया सेक्ट्स देवबंद होॾे बि बरेली बि हेॾे पहिरियां न हुआ, पहिरियां कोन हुआ। पहिरियां माना घणे क़दुरु सिंध में जेको आहे सो अहल सुन्नत वारा हूंदा हुआ, ऐं अहल सुन्नत में बि वरी इहे जेके कुझु शयूं वाधारियूं थियूं आहिनि, जीअं अज़ान खां पहिरियां इहो पहिरियां असां कोन ॿुधोसीं 50 साल अॻु में जेको सल्लल्लाहु अलैहि का पढ़ंदा आहिनि, उहो आज़ान हुई। पर उन वक़्त में त ईअं लॻंदो हो त माना हिकिड़ो इस्लाम आहे ऐं बसि मुस्लमान हूंदो आहे ऐं मस्जिद बि हिकिड़े टाइप जी सभिनी जी। पोइ जे इख़्तिलाफ़ बि हो, सुन्नी शिया बि हुआ बि त घणे क़दुरु, मां त चवां थो 99% शहरनि या ॻोठनि में माना जॾहिं निमाज़ थींदी त गॾु पढ़ंदा हुआ ऐं ईद नमाज़ बि गॾु हुई। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त पोइ हीउ मज़हब बि हिकिड़ो ऐं रस्मूं वग़ैरह अचनि थियूं पियूं, जायूं ठाहिणु, आर्किटेक्चर वग़ैरह अचे थो, या म्यूज़िक जो थोरो फ़र्क़ु आहे त उहो त अञा वधीक लुत्फ़ु ॾींदो आहे, मुख़्तलिफ़ धुनूं जेको आहे सो माण्हू ॿुधंदो आहे। त इहे ॿिया इख़्तिलाफ़ हेॾा असराइता कोन्हनि के। ऐं शादी जूं रस्मूं वग़ैरह बि तक़रीबन हे ईंदा हुआ घोड़े ते चढ़ी, असां वारा वरी जेको आहे सो घोड़े जो एॾो हुयो कोन असां में, गॾ ते त को घोट ॾिठोसीं कोन। बाक़ी इहे सॼो मुंहुं लिकाए मोड़ ॿधणु, सिंधियुनि में बि मोड़ ॿधणु, सिंधी अॻु वरी काती खणंदा हुआ, वरी हे हिननि में काती वाती कोन आई, हिननि जा पंहिंजा इहे बि घरेलू ईअं माना बिरादरी ताईं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, हर को पंहिंजो जेको ख़ानदान आहे, फैमिली आहे, कबीलो आहे, पंहिंजे हिसाब सां शादियूं वादियूं करे, इहे एॾा वॾा जहिड़े जटे जहिड़ा हो इम्कान कोन। हा, ॿोली जो हिकिड़ो ॿोली माना सिंधी, वरी होॾो जी ॿोली आहे उर्दू, उहा उर्दू ॿोली हिते खिते में न हुई, माना कराची खां कश्मीर ताईं जेकॾहिं को अची वञे उनखे पोइ हिंदुस्तानी सॾींदा हुआ। कराची में हुआ, पोइ असां पाण ॿुधोसीं त असां चई हिंदुस्तानी आहिनि, हुआ मुस्लमान, पर इहा ॿोली ॻाल्हाईंदा न, की हिंदुस्तानी ॿोली सॼो वेंदो हुयो। थोरा हुआ स्कूल कराची में बि, NJP स्कूल सिंधी मीडियम में माना पढ़ाईंदा हुआ। सर सैयद जेको पंहिंजो जेको हाणे यूनिवर्सिटी थी वई आहे, सिंधी में पढ़ाईंदा हुआ। साईं मोहम्मद इब्राहिम जोए वारा हिते पढ़िया, अलामा आया काज़ी वारा पढ़िया, खोड़ माना जेतिरा बि सिंध जा जेके मॉडर्न हुन ते पहुता आहिनि माना उहिदनि ते, उहे माण्हू उते पढ़िया, कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणा, कराची में रहंदा हुआ। कराची अॼु बि जेके माण्हू कराची रहंदा आहिनि उते सिंधी मीडियम हुआ। ही जो आया त इहो फ़र्क़ु थी वियो। अच्छा, हर जॻह ते बि फ़र्क़ु न थियो बि सही, छो त जेके ॻोठनि में जेके विया, जीअं असांजे खैरपुर जे प्रियाले जे पासे ॾे माना ॻाढ़ी मोरी जे पासे ॾे, या उनखां सवाइ जेको हिते ही हुआ पंहिंजो नवाबशाह शहर में वरी ॿी ॻाल्हि थी या कुझु। अच्छा, हिननि में हिकिड़ो इहो माना हुयो तो को ख़्यालु खणी आया त पंहिंजा माना उर्दू मीडियम स्कूल क़ाइमु कया। सिंधी माना जेकॾहिं न पढ़ी वठंदा ऐं त पोइ हे एॾो तसुब न थिया, छो त ॿोली रही आहे तक़रीबन 80-90% मिले थी पई। हाणे एतिरो आहे त ॿे ॾाल ऐं ङे ऋण या ॻे वग़ैरह इहे 7 खनि अखर जेके आहिनि इहे हुन में न हुआ, उन्हनि जा उचार मोल आहिनि। माना मसइलनि पाणी त हुनखे ऋण चवणु न अचे, हाणे छो ॼण सिंधीअ मां ई इहा निकिती बि आहे त पानी, आसमान त आसमान, धरती त धरती, ऐं गरम त गरम, ठीकु आहे न, थधो त वरी ठंडो ठंडा, बाबा बाबा, अम्मा अम्मा। मां त चवां त 90% खां वधीक ॿोली मिले पई, पर इन्हनि अखरनि जे करे थोरो माना उहा वरी अलॻि थी बीठी। त सराइकी ॿोली बि त आहे न, उहा बि थोरी चेंज आहे, पर अॼु ॾींहुं तव्हां असां कॾहिं बि सिंधी सराइकी तसुब न ॿुधोसीं।
उहो सिराइकी त महसूसु ई कोन थियणु ॾींदा आहिनि। जॾहिं ख़बर पवंदी आहे त तव्हां सिराइकी ॻाल्हाईंदो, हा साईं असां घर जो सिराइकी ॻाल्हाईंदासीं, ऐं ॿाहिरि सिंधी पढ़ंदा आहिनि, सिंधी लिखंदा आहिनि, सिंधी ॻाल्हाईंदा। हीअ जो असांजा भाउर आया त हिननि वरी पंहिंजो तशख़ुस क़ाइमु करण जी कोशिशि कई त असांजी मञता थिए। हाणे हिते जेको आहे क्लेश थी वियो ॿोलियुनि जो। स्कूल सरकारी न हुआ बि प्राइवेट स्कूल क़ाइमु कयूं। हिकिड़ो ॼणो 7 माना क्लास वठंदो हुयो, इस्लामी नाले सां हुननि खोलियो, इस्लामिया स्कूल, इस्लामिया कॉलेज, उर्दू मीडियम में पढ़ाइणु लॻा। इते माना विरछ थी वई। चवंदा न हिकु रंग माण्हू जॾहिं थी वेंदो आहे न त पोइ उहो जीअं होमोजीनियस मिक्सचर, हेट्रोजीनियस मिक्सचर तव्हां ॿुधो आहे त होमोजीनियस माना ईअं रलिजी वञे। रलिजी बि हाणे जेकॾहिं पाणी आहे, पाणी में तव्हां खंडु विझंदव, साम्हूं बाज़ारि नज़र ईंदो, या खीर में विझो, चवंदव गॾिजी विया आहिनि। पर जॾहिं थधा थींदा आहिनि न पाणी या खीरु, त वरी उहो खंडु हेठि वञी, या लूणु ई हुजे हेठि वञी बीहजी वेंदो। इहो बि हिकु लिहाज़ खां जेको आहे होमोजीनियस न आहे। पर पाणी में पाणी विझो, खीर में खीरु विझो। हाणे असांजे हिते सिंध में केतिरा बलोची ॻाल्हाईंदा आहिनि, मकराणी ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं उनखां सवाइ ॿियूं ॿोलियूं बि सराइकी जीअं ॿुधाईमांव। थर जेको आहे हेॾो सारो वॾो अधु सिंध को जे वेझो अची आहे, माना हितां शुरू थो थिए रोड़ीअ खां वठी अलाला, पोइ इहो साईं तजल सुराहो, वरी अॻिते हुन पंहिंजो सांगड़ वग़ैरह खां बि परियां वरी पोइ सॼो हैदराबाद खां बि वञो रस्तो आहे, एॾीपला, छाछरा, मिठी, उमरकोट, इस्लामकोट, अलाए छा वॾो इलाइक़ो आहे। हुनजी ॿोली मारवाड़ी आहे, हिते बि मारवाड़ी आहिनि। असांजे जेके घणे क़दुरु हिंदू भाउर आहिनि न हिते, सखर में तव्हांखे मारवाड़ी मिलंदा, मिसकिन माण्हू। हेॾे नूरशाह बिट जे पासे ॾे भला माण्हू आहिनि, पर घरनि में ॿी ॿोली ॻाल्हाइनि, वरी पढ़नि त सिंधी पढ़नि, को फ़र्क़ु ई कोन्हे, कुझु बि न। हीअ फ़र्क़ु करे जो बीहरिया न त पोइ माना ज़ोर ॾिनो, कोशिशि कयूं त इहा ॿोली नाफ़िज़ थिए। ऐं जॾहिं माण्हू चवंदो न त हीअ शइ हुजे, हीअ न हुजे, इतो वरी पोइ माना हिकिड़ो ॾुख शुरू थींदो आहे। पोइ इहो जेको आहे सो थोरो माना माण्हू सिंधी माण्हू, हालांकि पहिरियां हुननि देगियूं चाढ़ियूं, जीअं भाउर आया न त असांजे वॾनि देगियूं चाढ़ियूं ऐं घर खोले करे ॾिनऊं। असांजो नानो कोटवाल हो शिकारपुर जो, घर खोले करे ॾिनऊं, या सखर में ॾाढो हुयो, या हिते जाथे में न बाबा न तव्हांजी आहे। हिंदू भाउर वीचारा राइट्स जे करे, फसादनि जे करे उहे बि कराया विया। उहे वीचारा धरतीअ ठिकाणा थिया, उन्हनि को धरती पंहिंजी अबियामा जी छॾाइजी वई, हिंदुस्तान विया, जायूं ख़ाली थियूं, हीअ आया। पर मुस्लमान उन्हनि जॻहियुनि ते सिंधियुनि माना कब्ज़ो न कयो, न उन्हनि जा जेके ॾुतड़िजी आया आहिनि उनजी मदद कयो। पर उहा आहिस्ते आहिस्ते माण्हू महसूसु कंदो वेंदो आहे, यार असांजी ॿोली ॻाल्हाइनि छो नथा, आहे बि सवली। पोइ अहिड़े नमूने सां एसी ताईं जो 24 सालनि खां पोइ भुटे साहिबु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जी हुकूमत आई। उन महिल वरी सिंध जो वज़ीर आला हुयो साईं पंहिंजो मुमताज़ अली भुट्टो साहिबु। उन बिल पास करायो असेंबली में, त उहा सिंध जी जेका सरकारी ॿोली आहे सिंधी जी, ऐं हुअणु बि खपे। ऐं नई ॻाल्हि कोन हुई, 5000 साल खां 8000 साल खां चवनि था सिंध जी तारीख़ आहे, ऐं सिंधी रहिया आहिनि, सिंध सॾिबी रही आहे, सिंधी में हर शइ सिंधी में हुई। अंग्रेज़ हुयो, उहो बि इहा शइ भांपे करे, ऐं सिंधीअ जी जेका लिपि हुई उहा माना संवारे करे ॾेई वियो। पहिरियां बि लिखंदा हुआ ईअं न, हाणे अंग्रेज़ त कल्ह आयो भला, शाह बिटाई रहमतुल्लाह अलैह जेको आहे उन ई कहिड़ी ॿोलीअ में लिखियो, या साईं मौलाना मोहम्मद आशिम ठटवी जा किताब आहिनि, अबुल हसन हुयो उहो ठटे जो, उहो उन्हनि इन ॿोली अरबीअ में बसि लिखंदा, पर एतिरो हुयो त हाणे उहा बे त अचे पई, भे कीअं करियूं उन में थोरो मुगालतो हूंदो हुयो, या ते त आहे थे कीअं करियूं, या ते त आहे टे कीअं करियूं, सम्झो न, ईअं जीम त आहे ॼे कीअं करियूं, इहे पोइ जीम ई हणी छॾंदा, या बे हणी छॾींदा, या कुझु। वरी इहो वरी अलॻि ॿोलीअ जो थी वियो अथव, 7-8 क़िस्म हुआ, ख़ुदादाद नमूनो हुयो, वरी देवनागरी, वरी पंहिंजो घणा हुआ। त उहो उन्हनि माना ॿोली जो नाफ़िज़ कई, त हीअ असां वारा भाउर बाहि थी विया।
ऐं हेसि ताईं जो कालम में बि लिखियो हूंदो उर्दू का जनाज़ा ज़रा धूम से निकिले, ऐं साईं पोइ रोडनि ते सुम्ही पिया वॾा मार कुट वग़ैरह टंडो आदम कराची वग़ैरह सखर जाते इतो वरी पोइ सिंधियुनि माण्हुनि खे ॾुख थियो ॾाढो त यार असां को ज़ुल्म त न कयो, असांजी धरती ही हिननि खे त असां वेलकम कयोसीं ऐं हीअ रहंदो ईअं। पोइ इतो इहो ईअं थोरो थी वियो, ॾाढो ॾुख हलियो। वरी पोइ क्लेश त हलंदी आहे न इहा क्लेश, तव्हां समाजी हिसाब सां तक़रीबन 300 साल त लॻी वेंदा आहिनि ज़म थियण में। हाणे हिननि खे 75 साल बि न थिया आहिनि, हाणे उहा शइ घटिजी वई। हाणे उहो हाणे त एसी ताईं आहे त हीअ उर्दू माण्हू सिंधी में ॻाइनि था, सिंधी में लिखनि था, सिंधी में MA कनि था, सिंधी जा उस्ताद थी विया आहिनि। हाणे माना मतिलबु आहे त किले जो मटका रखंदा आहियूं न, कुंभर खे ॾिठो त मटका रखंदा आहियूं मुंड में ईअं टणका थींदा आहिनि, पोइ जेसि ताईं मटु पंहिंजी जाइ ते वेहे त ॿ मुख़्तलिफ़ जो उहे कल्चर आया न त थोरो टकर थियो पाण में। पर हाणे घटिबो वञे थो पियो, घटिबो इहो वञे थो। ऐं बसि वॾो नसुल अॻिलो नसुल त वीचारो ईअं सड़ी पची करे वियो, पर हाणे इकनॉमिकल हालतूं ॿेड़ियूं आहिनि, हिक ॿिए जा मुहताज बि आहिनि। ॿाराड़ी में अनाज ॿाराड़ी में आहे, फल फ्रूट ॿाराड़ी में आहे, वरी शहर में हुनजी खपत आहे, मंडियूं शहर में आहिनि, कारखाना शहर में आहिनि। वरी जेकॾहिं हिते बि उहो थियनि, ॿियो मतिलबु आहे त सिंधी माण्हुनि में बि घणो एतिरो क़ुर्बानी जो मादो घणो आहे। माण्हू उन्हनि जा ॿोली अपनाई ॻाल्हाईंदा आहिनि, उर्दू ईंदी आहे सभिनी खे, बल्कि पढ़ंदा बि आहिनि। हीअ बि ईअं पढ़ी पवंदा त बसि हिकु वॾी ॻाल्हि न आहे, ख़तमु थी वेंदो इहो त सुपर वक़्तु खाईंदो, काश इहो वक़्तु न खाए हा। उथंदे ई बसि डू एट रोम एज़ रोमन्स डू। असांजो अमेरिका वेंदासीं त छा चवंदासीं सिंधी ॻाल्हाए, अंग्रेजी ॻाल्हाईंदासीं, हिकु रंग हूंदासीं, अरबस्तान वेंदासीं अरबी ॻाल्हाईंदासीं, फारस वेंदासीं फारसी। त इहो वाक़ई थोरो थियो आहे, पर ॿोली जे करे ॿोली हू सिंधी माण्हू उर्दू सिखी विया आहिनि, हू बि सिंधी सिखनि, सिंधी ॻाल्हाइनि बसि, ऐं भलाई कनि सुठाई कनि, ख़तमु थी वेंदो। हा, तव्हां सिंध जी तारीख़ इलाही सुठे बहितरीन नमूने सां बयानु कई, पर बाबा साईं मुंहिंजे ज़हन में इहो सुवाल थो अचे, जॾहिं उन वक़्तु कुर्ब मोहबत सिक ऐं भाईचारो हुयो त ही तहसुब किथां आहे, तहसुब में कंहिंजो कसूर आहे आख़िर? बसि तहसुब में अच्छा कसूर वरी कंहिंजो न बि हूंदो अथव कॾहिं। मिसाल जे तौर ते जीअं मां अॻु ॿुधायोमांइ न त जेके हीअ माना रहिया ॻोठनि में ॿाराड़ियुनि में आया, काज़ी अमन जे पासे ॾे आया, ऐं हेॾे पंहिंजो मोरे जे पासे ॾे दौलतपुर सफ़न ॻोठ वग़ैरह में, ख़ुदि हेॾे हिन में पिराले वग़ैरह में आया या ॿियनि ॻोठनि में ॿाराड़ियो, उहो अहिड़ा अहिड़ा असांजा माना उहे दोस्त आहिनि, उहो तव्हां सम्झी न सघंदव। शकील पिराली बि उस्ताद हुयो, हुनजी त स्पीकिंग जेको आहे सो सिंधी हुई कोन, ऐं हू MA सिंधी हुयो, ऐं सिंधी जो उस्ताद हो, ऐं उहो कंहिंखे ख़बर न हूंदी हुई त हीअ सिंधी हुनजी माद्री ज़बान कोन्हे की, माना अहिड़ा हुआ। असांजे अज़हर शाह हुयो, हुनजी वालदा प्रिंसिपल रही। अच्छा खैरपुर जा माण्हू वरी घणा उहे, या शिकारपुर जा माण्हू, छो त उहो अक्सरियत सिंधियुनि जी हुई न, त हू माना न रुॻो ईअं माना सिंधी ॿोली सां प्यार बि कंदा। असांजे हिते खैरपुर जो साईं जरार हैदर शाह हुयो, MQM जो वरी MP बि थी वियो। कराची वेंदो मां ॻाल्हायांसि पियो उर्दू में, चए पियो साईं यार साईं प्रोफेसर साहब यहाँ तो सुनते रहते हैं उर्दू में, सिंधी में बात करो साईं, हमारे गाँव की, गाँव के तो नहीं है पूरे सिंध की, हाँ है तो है, लेकिन यहाँ पे अभी जहाँ इलाइक़ों में हम रह रहे हैं, नाज़िमाबाद अलाए कहिड़े पासे जो वेंदो हुअसि, यहाँ तो कम चलता, हाँ मां ऐसा है जहाँ लोग होंगे ज़्यादा तो फिर उन्हीं की ज़ुबान चलेगी। त कराचीअ में वरी हुआ कोन सिंधी एॾा घणा, त उहो हुननि खे त वधिणो हुयो न, हुननि खे त कमु करिणो हुयो, त स्कूल क़ाइमु करिणा। सिंधी उस्ताद त हिते बि ॾिसो था त फ़ुक़दान लॻो पियो आहे, कोन था पढ़ाइनि, सिंधी माण्हू रड़ी था कनि। यारे मां तव्हांखे अलाह साईं ॿुधे थो, 2-3 ॾींहं अॻ में माना हिकिड़ी काकी 5 दर्जे जी छोकिरो बि हुयो 3-4 जो, मां हुननि खे ही सिंधड़ी न पढ़ी सघिया, 5 दर्जे जो ॿारु। मां बाबा ही सिंध कीअं लिखिबी आहे, अहिड़ी वधाई आहे, अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ सोला मता सदा वसी सिंधड़ी, त वसी बि न पढ़ी सघिया।
त उस्ताद त कोन था पिया कनि। अच्छा हिननि में इहो हुयो, अॻिलनि नसुलनि में लखनऊ जा पढ़ियल हुआ ऐं पंहिंजो UP CP जा वॾा अदब वारा बि तमामु, ईअं न आहे हे त क्लेश थी वियो त कमु ख़राबु थी वियो, न त ही छांइजनि पिया आहे। असां ई नंढा हुआसीं, असांखे बाबा साईं बि प्रोफेसर हुन ज़माने में, त खैरपुर में अब्दुल्ला साहब हूंदो, असांखे नालो यादि आहे, वेंदा हुआसीं। असां वरी ॿाहिरि थोरो पाण में विढ़ूं, नंढा ॿार हूंदा आहिनि या तेज़ ॻाल्हायूं, चवंदो अब्दुल्ला साहब जे घर ॾिसंदा उते जेको आहे सो कीअं उहे अची करे आस्ते कन में चवंदा आहिनि अबू अम्मी बुला रही हैं, तव्हां त दरवाज़ो खोले बाबा अम्मा सॾे थी, बाबा विढ़े थो। उन वक़्त जो उन्हनि जो उहो कल्चर वग़ैरह हिकिड़ो शाइस्ता हिकिड़ो अहिड़ो हुयो, क्लेश मारे विझंदी आहे, क्लेश माण्हू खे परे करे विझंदी आहे। पर पोइ असांजा बि सुलझियल आहे ईअं न, असांजो शिकारपुर, असांजो सखर, असांजो नौशेरो, नवाबशाह, हैदराबाद, कराची, असांजा ॻोठनि जा बि वॾा वॾा दानिश्वर हुआ, ईअं कोन हो हलंदो छा किथां जो नौशेरे जो हो न, याहू साईं मोहम्मद उस्मान ॾीपलाई जंहिं सांगड़ किताबु लिखियो आहे, छा ॾीपलो ॾिसो त उन वारियासि इलाही को माना असांजा वॾा वॾा अदीब दानेश्वर गुज़र मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई सखर जो हुयो, अख़बार कढंदो हुयो, मिर्ज़ा कलीज बेग काथों जो हुयो, सम्झो न। ईअं हाणे इहो वरी नाला ॻणणु शुरू कंदासीं त तमामु घणा थी वेंदा, त शिकारपुर में केरु हुआ, सकर में कहिड़ा हिंदू बि हुआ, मुस्लमान बि हुआ, वॾा अदीब बि हुआ, दानेश्वर बि हुआ, लेखारी बि हुआ, सम्झो कराची जे अंदरि बि हुआ वॾा, सम्झो न साईं इब्राहिम जोए वारा बि त उन ज़माने जा आहिनि न। त वॾा पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा हुआ, पहिरियां भुट्टो साहब वारा बि त उन वक़्त जा पढ़ियल लिखियल आहिनि न, हुआ उन ज़माने में। पर पोइ हीअ बि ईअं माना पोइ हिननि स्कूल क़ाइमु कया, हुते कॉलेजूं क़ाइमु कयूं, त उर्दू ॿोली में पढ़ायूं, हुनखे अचे बि उर्दू ॿोली पई, रुॻो न त सिंधी त उस्ताद त हाणे बि जेकॾहिं मोकिलियो त उन ज़माने में बि सखर खां पने मोकिलियो त रोड़ी मोकिलियो, रोईंदा ईंदा, मूंखे वञिणो थो पए परे। असांजो ख़ुदि मामो हुनखे नौकिरी मिली, पने हाकल नौकिरी बि FIA में, उहो बर्फ़ विकिणंदा ॿई भाउर, साईं उहो वञी वरी मोटनि भाट कंदा अधा गॾु बर्फ़ विकिणंदा हुआसीं कीअं, ऐं बस पिछड़ी वियासीं ईअं वरी भाकुर पाए हे त नौकिरी मिली आहे। त नौकिरी बि उहा माना अॻे किथे करणु चाहींदा, अॻे इंसान असांजा सिंधी वीचारा मालबंद हूंदा हुआ, जंहिंजे घर में ॾिसो न हिकिड़ी मेंह हुजे, घणा किलो खीरु, 5 किलो सुबुह 5 किलो शाम, घटि में घटि 7-8 बि ॾींदियूं, हेॾा किलो खीरु कोई का फैमिली हिते केरु पीअंदो। खीर हूंदा हुआ, मखण हूंदा हुआ, गुंदियूं भरियूं पयूं हूंदियूं अन्न सां, महिमाननि जे लाइ आता हूंदा हुआ, महिमान अचनि जेकॾहिं को बंद ते बीही करे ऐं चवंदो न अड़े बाबा मुसाफ़िरा को मानीअ टुकुर आहे, को पाणीअ वटो, उतां आवाज़ ईंदा आयो आयो पहुतो पहुतो, वरी जो हीअं ॾिसनि त मथे ते को बसि अहिड़ो पिंडो मानीअ जो खणी थो अचे, अमड़ा चाॾी जेको आहे सो कच्छ में अथसि, पहुतो पहुतो आयो आयो अची करे वरी मखण जो चाणो साईं हुन चाॾीअ में वरी विझी अचनि। महिमान नवाज़ी हुई, कल्चर हेॾे बि को घटि कोन हुयो, वॾो कल्चर हुयो होॾे बि, पर क्लेश थी वई। ऐं पोइ हो हूंदनि हो ॿोलियो त ॿुधूं ई कोन, हाणे तव्हां असांजो सराइकी ॿोली आहे, असांजी सिंध जी ॿोली आहे, असां मां त चवंदो आहियां न 70% माण्हू सराइकी आहियूं, खोड़ियूं ज़ातियूं आहिनि, त उहा लाशारी चए सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि, चन्ना चए सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि, चन्ना वरी माना उहो अधु हिकिड़ा सराइक जेका कुंभार को कमु कंदा हुआ सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि, जेके वरी हू कमु कंदा हुआ मोचको उहे वरी सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, चांडिया आहिनि सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि, जतोई आहिनि सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं गोपांग आहिनि सराइकी खोड़ क़ौमूं आहिनि, ॻणींदा वेंदव त असां पोइ उन में तसुब कोन्हे को, त उहो सिंधी माना तव्हां सिंधियुनि खे वरी सराइकी उहा चवंदा आहिनि तेकू मेकू, असां नंढा हूंदा हुआसीं चवंदा भई तेकू मेकू ॻाल्हाईंदा आहिनि, सराइकी लफ़्ज़ जी ख़बर न ॿोली ॿी आहे, ॿोली साॻी आहे, तेकू मेकू ॻाल्हाईंदा आहिनि, न ईंदी हुननि खे जेसिताईं वरी हा घणनि खे ईंदी बि हुई,
असांजा सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी ख़ूबी ॿुधायो, सिंधी माण्हू 6-6 7-7 ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहे। तासुब कोन्हे सिंधी माण्हुनि में, इहो मां ॾिठो आहे। ज़ोरी वञी ॿी ॿोली सिखंदो। हाणे ॾिसो हिकिड़ो सिंधी आहे, सिंधी बि अचेसि, हा ध्यानु ॾियो, सराइकी बि अचेसि, उर्दू बि अचेसि, पंजाबी बि ईंदी अथनि, ऐं बलोची बि सिखी वठंदा आहिनि, मकरानी, बिरोही, 7 ॿोलियूं अची वियूं। ऐं हिननि खे वरी बसि चई उर्दू आती हो नहीं आती हो, हिननि पंहिंजो हिननि तालीम बि इहा ॾिनल आहे, उर्दू ते ज़ोर ॾियो घणो। पोइ इहा ईअं माना मीडिया जे ज़रिए अख़बारूं, उहे सिंधी माण्हू उर्दू अख़बारूं कढंदा आहिनि, रिसाला कढंदा आहिनि, सिंधी में उर्दू में तक़रीरूं कंदा आहिनि, वाहिद कंदा आहिनि, लेक्चर। तव्हां ॾेखारियो घणा माण्हू उर्दू आहिनि जेके सिंधी में तक़रीरूं कंदा हुजनि या जन किताब लिखी, अक्सरियत न आहे न। ईअं न त ईअं ख़लत मलत थी वञे, जीअं पंजाबी आहिनि उर्दू में तक़रीरा कंदा ॻाल्हाईंदा आहियो, त न आहिनि त या ॿिया। त इन हिसाब सां माना उहो रियासत भला किरदारु अदा करे हा। हाणे ॿोली सिंधी उर्दू हिकु जहिड़ी आहे मसइला। हाणे तव्हां मोहम्मद अली लिखो, इहे खे नुक़्ता ॾियो, सिंधी ख़ुशि, ऐं इहे जा नुक़्ता मिटायो, उर्दू ख़ुशि। उर्दू में लिखाए भई, हा सिंधी में लिखियलु आहे। वञो हैदराबाद स्टेशन भला